पूरा करण वारा आयो ऐं मुबारक हुजे अव्हांखे सालगिरह जी। अव्हां सां गॾु जहिड़ो आहे त स्टूडेंट लाइफ में जहिड़ी तहरीकुनि में रहियासीं ऐं पोइ जॾहिं सहाफ़त में अवामी आवाज़ में बि अव्हां जेको रोल रहियो आहे हिकिड़ी लीडिंग रोल, इहे सभु यादूं आहिनि। हाणे तव्हां असांखां परे आहियो पर तव्हां हुजो ऐसी हुजो, उहो ई साॻियो जज़्बो आहे, साॻी सोच आहे ऐं साॻियो मक़सदु आहे। मतिलबु शल हमेशह जियो ऐं असांजो को ख़ुशी थींदी त असीं अव्हांजी 200 साल जी सालगिरह ॾिसूं ऐं अव्हांजे लाइ खोड़ सारी दुआऊं बि। शुरूआती दौर जा दोस्त आहिनि, चाचा अवामी आवाज़ में हूंदा, चाचा असां ईंदा, मां नंढड़ो नंढड़ो, असां सम्झो घर जा भाती आहियूं, ॾाढी मोहबत हूंदी हुई। सिको कीर हूंदी अञा बि मोहबत सां में आहे। पर चाचा लंडन हलियो आहे, हिकु बहानो थींदो मां वेंदुमि त हिते मुलाक़ात करे उहे यादूं ताज़ा कंदासीं। साईं इमदाद डोडो जेको हिन वक़्तु त असां खां जिस्मानी तौरु इलाही परे आहे, पर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन या जेको आहे वॉइस ऑफ सिंध वेब जे मार्फत साईं सां जेको आहे मुख़्तलिफ़ रिपोर्टुनि जे हवाले सां कचहरी थींदी रहंदी आहे। मां त ईअं चवंदुसि त मुंहिंजी ज़िंदगी जो अहम हिसो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन थी वियो आहे। सुबुह सां जॾहिं वॉक कंदो आहियां, सोचो वीचार प्रोग्राम में ख़बरुनि जी दुनिया दोस्त असांजो हबीब लगारी उहो पेश कंदो आहे। ऐं मां अॻ में बि वहीद मुस्तफ़ा खे या हबीब खे चवंदो रहंदो आहियां, उन सां राब्तो रहंदो आहे, साईं सां बि थोरो राब्तो रहंदो आहे। त मां हींअर जल जल मशल जल साईं जो किताबु आहे जेको आतम कथा जो, उहो पढ़ां पियो ऐं मूंखे तमामु घणी फ़ख़्रु ऐं ख़ुशी थिए थी त साईं उन दौर जो इंतिहाई मुतहरिक शागिर्द अॻवान सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जे हवाले सां रहियो ऐं पोइ वरी अवामी आवाज़ या जदीद जेकी सहाफ़त आहे उन में साईं जो वॾो सिंधी अंदरि किरदारु आहे। पर ख़ासि करे जेको मां किताबु पढ़ां पियो त हू जेको जखबाद में रही करे शागिर्द सियासत करे थो, यूनिवर्सिटी करे थो। ऐं हाणे भाई चवंदुसि त जेकी जेको वेब आहे वॉइस ऑफ सिंध, उन जे हवाले सां ॿ जेका बहितरीनु वर्कर सिंध में घुमंदे फिरंदे या कमु कंदे नज़रनि था, वहीद मुस्तफ़ा हबीब लगारी। पर घटि में घटि 10 अहिड़ा दोस्त हुजनि। मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे उन हवाले सां जेकॾहिं कहिड़े ख़िदमत हूंदी जेको हबीब सां मुंहिंजो इलाही राब्तो हूंदो आहे, मुख़्तलिफ़ मज़मून लिखतूं मां बि लिखंदो रहंदो आहियां। शायदि मां सम्झा पहिरियों कालमिस्ट हूंदुसि जेको डायरेक्ट रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे मोकिलींदो आहियां मज़मून छपाए, बाक़ी तक़रीबन अख़बार न खणंदा आहिनि। पर मुख़्तसर इहो त सॼी सिंध जा जेके सिंधी असांजूं उन्हनि जो जेको हिकिड़े पासे वर्ल्ड सिंधी कांग्रेस आहे, साना आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध, 3 अहिड़ा इदारा आहिनि, ॿिया बि नंढा वॾा इदारा आहिनि दोस्त सही दुनिया में कमु कंदा, जेके की असांजी सुञाणप असांजा मसइला माना निज पिज सिंध जूं ॻाल्हियूं। ऐं अॼुकल्ह त ईअं जेको रवाजी रेडियो त न रहियो आहे, पर हिन रेडियो जे ज़रिए वरी नए सिरे सां मूंखे त अॻे जीअं ॿुधंदा हुआसीं BBC जो कोई स्टॉक हूंदो, ईअं मां इंतज़ारु हूंदो आहे सुबुह सां पहिरियां माना कमु सुबुह वारो पंधु कंदे वाक कंदे कंदो आहियां। असांजी नई ख़्वाहिशूं आहिनि ऐं असां इन हवाले सां रज़ाकार तौर ते जेको आहे वेब TV हुजे, जेको आहे वॉइस ऑफ सिंध या रेडियो हुजे, उनजे हर हवाले सां असां सहकार ऐं साथ ॾियण तयारु आहियूं ऐं हिनखे वधीक बहितरु करण जी ऐं वधीक सॼी सिंध जे माण्हुनि ताईं पहुचाइण जी, ख़ासि करे सिंधी माण्हुनि जी दुनिया में रहनि था उनजो इतिहाद नेटवर्क पाणे राब्तो वास्तो उनजो हिकिड़ो सुठो ज़रियो आहे ऐं हिनखे मज़बूत तर थियणु घुरिजे।